सही है सफर कर। मदहोश नहीं बेदार है हम, मदहोश नहीं बेदार है हम, अल-आहद पे तैयार है हम। समझे न कोई गाफिल हमको, समझे न कोई गाफिल हमको, वतन के पहरेदार है हम। Respected teacher, dear fellows and honorable guests, Assalamu alaikum. Today we gather here not just to celebrate a date on the calendar 14th August, but to remember the blood, sacrifice and dreams that gave birth to our beloved homeland Pakistan. This is not an ordinary day. It is the day when we, the people of a united nation, broke the chains of slavery and established us a free nation in 1947. But my friend, ask yourself, was this freedom gifted to us? No, it was earned by countless sacrifices. Mother who lost their son, daughter who left their homes, and brave leader like Quaid-e-Azam Muhammad Ali Jinnah, who stood firm against all odds. The game was Pakistan, but now it is our duty to give Pakistan, not with slogans, not just by waving flags for one day, but through our action, honesty, hard work, and education. My dear fellows, we are the youth of Pakistani. We are not weak, we are not lazy, we are soldiers with book in our hand, ideas in our mind, and passion in our heart. Let us promise today, we will fight ignorance education, we will defend corruption with honesty, we will replace hate with peace, and we will take Pakistan to the highest progress, science and unity. Pakistan, because Pakistan is not just a piece of land, it is our identity, our pride, our responsibility. So raise your voice with me, not just in a word, but with your speech. I say last poetry. मिटा देंगे ए दुश्मन तेरे नामो निशान को, मिटा देंगे ए दुश्मन तेरे नामो निशान को, अगर तूने देखा गंदी नजरों से पाकिस्तान को। पाकिस्तान जिंदाबाद। मदहोश नहीं बेदार हैं हम, वी आर नॉट लेजी वी आर सोल्जर्स। यो असांजो कोनैन बड़ा कदम उठा नजर तेरे लिए है बैरोबर, बड़ा कदम उठा नजर तेरे लिए है बैरोबर, जहां निदों के पास बा मेरे वतन के नौजवान, मेरे वतन के नौजवान। बुलंदियों के सर पर चढ़कर आंधियों के रुख बदल, बुलंदियों के सर पर चढ़कर आंधियों के रुख बदल, मेरे वतन के नौजवान, मेरे वतन के नौजवान। स्पीच जे लाइ हाणे आउं दावत ॾींदुसि अदीब मेमन क्लास 7 जे शागिर्द खे, तो अची स्पीच करे। ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है, ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है, पहचान तो बस ये है कि हम पाकिस्तानी हैं। मोहतरम प्रिंसिपल साहब, असाइजा करम और मेरे अजीज साथियों, अस्सलाम वालेकुम। आज मेरी तकरीर का उन्वान है मेरा वतन मेरी शान। कल आज हम सब यहाँ 14 अगस्त को यानी यौम आजादी मनाने के लिए जमा हुए। ये वो दिन है जब हमें बड़े सभी मुसलमानों की कुर्बानियों का सलाम है। 14 अगस्त 1947 को हमें एक आजाद पाकिस्तान हासिल हुआ। ये दर्जा खुशी का नहीं बल्कि
हम तालीम हासिल करेंगे, मेहनत करेंगे और अपने मुल्क की खिदमत करेंगे। आखिर में मैं अपने इन शहीदों को सलाम पेश करता हूँ जिन्होंने हमें आजादी दिलवाई और इन फौजी जवानों को भी जो आज भी हमारे वतन की हिफाजत कर रहे हैं। आखिर में मैं शेर के अपनी जगह लूंगा। हमने अपनी सांसें तेरे नाम करते हैं, हम अपनी सांसें तेरे नाम करते हैं। ए वतन हम तेरी अज़मत को सलाम करते हैं। पाकिस्तान जिंदाबाद। तो तव्हां हुन जे लाइ क्लैपिंग करो। तव्हांजा दोस्त हिनजी तयारी करे तव्हांजे अॻियां स्पीच कनि था, तव्हां हुनजी हौसला अफ़ज़ाई करो। काबिल एहतराम प्रिंसिपल साहब, मौजूद उस्ताद साहिबों, इन प्यारा शागिर्द साथियों, इन पिंडाल में बैठल मेहमान गिरामी, अस्सलाम वालेकुम। काबिल एहतराम आप पंहिंजी तकरीर आगाज़ इन बैत सां कंदसि। हुबे वतन जो सिर में हरदम खुमार आहे, हुबे वतन जो सिर में हरदम खुमार आहे, खाते वतन ता मुझी जान निसार आहे, इन पार जी खिदा को गोया बहार आहे, ही बेकार ज़बान ते लेल व नहार आहे, बुलबुल के गुल प्यारो, गुल के चमन प्यारो आहे, मगर असां के पंहिंजो वतन प्यारो आहे, मगर असां के पंहिंजो वतन प्यारो। चौथी हले भई तव्हांखे केॾी महिल घुराई। काबिल एहतराम अॼु असांखे कहिड़ी नेमत खे मिलाए रखिया आहियूं जेका क़ौम लाइ ख़वाब मनी हूंदी आहे, उहा आहे आज़ादी। जनाब सदर 14 अगस्त वो कहिड़ी ये तारीख़ में आहे या रत जी तहरीक ऐं सच जी सलाम जी राय आहे, या उन्ही याद आहे जेका आज़ाद वतन पाकिस्तान धरती जे ज़ाहिर थियो। आज़ादी तारीख़ कुर्बानियुनि जो फसाद हुआ। जनाब सदर असांजो वतन अज़ीज़ पाकिस्तान रुगो सियासी नुक़्तो न आहे, हे उन अमरनि जा मुल्क आहिनि, हे उन अमरनि जा मुल्क आहिनि जेके पंहिंजे नौजवान पुटनि खे शहीद थींदे ॾिठो। काबिल एहतराम जेके पंहिंजे नौजवान पुटनि खे शहीद थींदे ॾिठो, हे उन महिनत कशनि जे पसीने जो नतीजो आहे, जे पंहिंजा ख़वाब चया पर वतन अज़ीज़ न छॾियो। हे उन काइदार मोहम्मद अली जना जी फ़िक्र जो असर आहे जे चयो त मुसलमाननि खे आज़ाद वतन मिलणु घुरिजे जिते पंहिंजी दीन, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं मुआशिरे बाबति जी सघनि। काबिल एहतराम आज़ादी जे असल माना लफ़्ज़नि खां अमल ताईं आहे। प्यारा हाज़रीन, चाहे असां वाक़ई उन्हनि नेमतुनि सां निभायूं पिया जंहिं असांजे बुज़ुर्गनि अनेक महिनतूं कयूं हुयूं। काबिल एहतराम असांखे सम्झणो पवंदो त छा असीं आज़ाद आहियूं? जेकॾहिं को औरत तहरीम खां महरूम आहे त छा इहा आज़ादी आहे? जेकॾहिं का औरत रोड ते गैर महफ़ूज़ आहे त छा इहा आज़ादी आहे? जेकॾहिं को मज़दूर पंहिंजो पगार वक़्त ते नथो वठे त छा इहा आज़ादी आहे? न न, इहा आज़ादी हर चीज़ में आहे। असां पंहिंजा हक़नि खां ईमान जे सहन ताईं ना इंसाफ़ जूं कारियूं कढूं, हर रोज़ इन समाज मथां बसनि जिते ॾाढे न्यारो धरती धन ते वसमाए रहनि। काबिल एहतराम असांखे आज़ादी जे असल मफ़हूम ॾाढो ॿुधणो पवंदो जिते हिकु मुतवाज़न ऐं मसावी तर्ज़ ज़िंदगी ते मबनी ऐं मुआशिरे जी तश्कील करे सघूं। काबिल एहतराम आज़ादी रुगो नारनि जो नालो न आहे, आज़ादी त असांजे फ़र्ज़ जो नालो आहे। समाजी ज़िम्मेवारियूं क़ौम ऐं मदद जी सुञाणप आहिनि। काबिल एहतराम मदद क़ौम समाज उन वक़्त ते अॻिते वधंदा जॾहिं माण्हू ईमानदार थियनि। आख़िर में आउं शेर ते ई पंहिंजी जॻह वठंदसि। जिन आज़ादी लाइ लड़ी वरिता पंहिंजा हक़ वरी, जिन आज़ादी लाइ लड़ी वरिता पंहिंजा हक़ वरी, से क़ौमूं ज़िंदाबाद करंदड़, से क़ौमूं ज़िंदाबाद करंदड़ पाकिस्तान। वधाए तेर अॻिते पोइ हटण वारा असीं न आहियूं। असीं पुख्ता पहाड़नि खां मथो हणंदे मरी वेंदे, असीं पुख्ता पहाड़नि खां मथो हणंदे मरी वेंदे, हटी वञ होॾ पंहिंजी तां हटण वारा असीं न आहियूं, हटण वारा असीं न आहियूं। गुज़िरियल साल पाकिस्तान जे हवाले सां गज़ल पेश कयो। हिन दफ़े कुझु पाकिस्तान जे हालात ते हिकु आज़ाद नज़म आहे। एक कर्ब था, एक दर्द था, इसी ही तरह था उस शख्स का हाल। ज़बान थी कि पाबंदे सलासिल, आए थी कि अरमानों में डूबी हूं, आंखों से रवा अश्कों की लड़ियां, जैसे बहर में मौज जंग तो यानिया, चाक गिरेबां खून में नहाया हुआ,
गुलामों की जंजीरों से जकड़ा हुआ था उसका तन, और लर्जीदा लर्जीदा था उसका बदन। पांव में न थी जुम्बश से जोहर, हाथों में न हरकते हुनर, दश्त बयाबान का जैसे हो मुसाफिर। बढ़कर जो मैंने उसका पूछा हाल, कौन हो तुम और किसने किया है तेरा ये हाल। बस एक सर्द आह फलक गोश हुई, और लफ्जों की लड़ी जमी बोस हुई, और कहा मेरे चमन को बहारों ने है लूटा। खिजा से जो मैं सफर सीना हुआ, लूटा है मुझे बागबानों ने, चमन के पहरेदारों ने। तू भी तो मेरा ये चमन का फूल है, फिर क्यों गैर की तरह पेश है। हाँ, मैं तेरा वतन अजीज हूँ, मैं तेरा पाक आस्तान हूँ, मैं तेरा पाक आस्तान हूँ। मेहरबानी। राहे तलब में जज्बाए कामिल हो जिनके साथ, खुद उन्हीं को ढूंढ लेती है मंजिल कभी कभी। Pakistan came into being on 14 August according to the English calendar, while according to the Islamic calendar, it was 27th of Ramadan when Allah blessed Muslims with a pure homeland. 27th of Ramadan is a religious importance and the revelation of Holy Quran on Holy Prophet Sallallahu Alaihi Wasallam finished this month. The word Pakistan is combining two words, Pak and Stan. Pak means pure and Stan means homeland. Therefore, the meaning of Pakistan is homeland of pure people. People gave sacrifices of their lives for independence because they could not follow Islam independently. They were punished or disturbed when they performed their religious duties. It often the Muslim or weak nation, they could not do anything. People gave sacrifices for the nation and this we have feared. ठीक है। आप केक बना दो। खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकलीफ से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या। हाँ हाँ स्पीच जलाए हाने दावत ॾींदुसि जुनैद अहमद खट्टी क्लास 8 जे शागिर्द खे तो वची स्पीच पेश। लोगों पे दुआ थी, हाथों में अलम था। लोगों पे दुआ थी, हाथों में अलम था। हमने वतन तब पाया जब खून का कलम था। मोहतरम जनाब हेडमास्टर साहब, मोहतरम स्टाफ साहिबान, आए मेहमान साहिबों, आए प्यारे सागर साथियों, अस्सलाम वालेकुम। साथियों, अजो गदी इब्तिदा अगस्त 1943 आसान तारीख जो हो रोशन तरीन बाब है जेदी मुसलमानों की आजादी जो ख्वाब हकीकत बनो। ऐसा एक आजाद यानी पाकिस्तान की सूरत में मेरी सुनाया बात के साथियों, आजादी का अर्थ अंग्रेजों की हुकूमत भी हर तरफ जहालत की उन्नति भी जुल्म और बर्बरी रात और देखाओ न तहरीम जो हक न रोजगार न मदनी आजादी कानून का गुलामी वाला सलूक मुसलमानों के बारे में बचन के मारे
अस्सलाम वालेकुम। आज मेरी तकरीर का उन्वान है मेरा वतन मेरी शान। जी हाँ जनाब आला, वतन की मिट्टी की खुशबू हमारे वजूद का हिस्सा बनकर हमारी सांसों में महकती है। जनाब आला, इसके झरनों की सदाएं हमारे कानों में चमकती हैं। जब बात वतन की आती है तो हमारे खून का हर कतरा कतरा ये खुमार उठता है कि मेरा वतन ही मेरी शान है, मेरा वतन ही मेरी पहचान है। इसमें दिल कुर्बान, इसमें जान भी कुर्बान है। मेरा वतन ही मेरी शान है, मेरा वतन ही मेरी शान है। जनाब आला, मेरा दागिस्तान में रसूल हमजा तौफ लिखते हैं कि जब एक माँ ने सुना कि मेरा बेटा अपनी जुबान भूल चुका है तो उसने अपने सर पर बंधे हुए स्याह रुमाल को खोलकर अपने चेहरे को ढक लिया और फिर उसने कहा, रसूल तुमसे गलती हुई, मेरे बेटे को मरे हुए एक उम्र बीत गई, जिसे तुम मिले वो मेरा बेटा नहीं कोई और होगा, क्योंकि मेरा बेटा उस जुबान को किस तरह भुला सकता है। अजो कदी चढ़ा अगस्त असांजी तारीख़ जो सबक यादगार अहम ॾींहुं आहे। इहो ॾींहुं आहे जॾहिं क़ुर्बानी जी खुशबू, रत जी छरकार ऐं आज़ादी जी नेमत असांजे मुल्क खे नसीब थी। पाकिस्तान जो क़याम को अॼु जो वाक़िअ न हो, बल्कि हिकु ॾिघी जदोजहद जो नतीजो। पाकिस्तान जो क़याम को अॼु जो वाक़िअ न हो, बल्कि हिकु ॾिघी जदोजहद जो नतीजो। असांजे अॻवान ख़ासि तौर ते ताजदार मोहम्मद अली जिन्ना, अल्लामा अकबर बे आज़ादी जी सिपाही हिंदुस्तान जे मुसलमान लाइ हिकु अहिड़ो वतन हासिल कयो जिते असीं पंहिंजी दाद, सुञाणप, पंहिंजी अक़ीदत, पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजी ॿोली सां जी सघूं। प्यारा साथियो, असांजे लाइ 14 अगस्त जश्न जो ॾींहुं त आहे, पर हुन खां वधीक एहतिसाब ऐं वादे जो ॾींहुं आहे। असांखे पाण खां पुछणु घुरिजे, छा असीं इन्हनि ख़ौफ़नि जा तहबीर भरिया आहियूं जेके 1947 ईस्वी में ॾिठा विया हुआ? छा असां पंहिंजी तहरीर, अखलाक ऐं ज़मीनवारी सां पाकिस्तान जी हक़ीक़ी तहबीर करे रहिया आहियूं? बदकिस्मती सां अॼु बि असांजो मुल्क जहालत, करप्शन, बेअदबी, बेइंसाफ़ी जी शिकार आहे। पर मुंहिंजे दिलि अञा मुसाफ़िर न आहे, छो त असीं नौजवान आहियूं ऐं नौजवान कंहिं बि क़ौम जे मुस्तक़बिल जो महिमान हूंदा आहिनि। असांजो फर्ज़ आहे त तइलीम खे वरी हथियार बणायूं, ग़लत खे ग़लत चऊं ऐं सच सां गॾु बीहूं ऐं पंहिंजी धरती सां ईमानदार रहूं ऐं पाकिस्तान खे अमन, अलम ऐं तरक़ी जो घर बणायूं। असांखे फ़क़ति 14 अगस्त न, पर हर ॾींहुं आज़ादी जी जज़्बे सां जीअणो पवंदो, छो त जेका क़ौम आज़ादी जी क़दर नथी करे इहा ॿिए ग़ुलामी तरफ़ में लॻे थी। आख़िर में आऊं चवंदसि, पाकिस्तान असांजो घर आहे, असांजी इज़त आहे, असांजी सुञाणप आहे। अचो त हिनखे महफ़ूज़ ऐं मज़बूत बणायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शहर सां शुरू कंदसि। ये चांद और सितारों का जहां, ये चांद और सितारों का जहां हमें कोई नहीं देगा, ये चांद और सितारों का जहां हमें कोई नहीं देगा। जमीन खोई तो अम्मान कोई नहीं देगा, जमीन खोई तो अम्मान कोई नहीं देगा। अगर वतन मिट गया तो हम भी मिट जाएंगे, अगर वतन मिट गया तो हम भी मिट जाएंगे। ए नादानो, इसी को जिंदगी समझो, इसी को जिंदगी मानो कि पाकिस्तान के बाहर हमारा कुछ नहीं, कि पाकिस्तान के बाहर हमारा कुछ नहीं। ए वतन ये अकीदतें और प्यार तुझ पे निसार कर दूं, मेरे वतन ये अकीदतें और प्यार तुझ पे निसार कर दूं। मोहब्बतों के ये सिलसिले बेशुमार तुझ पे निसार कर दूं, मेरे वतन, मेरे वतन, मेरे वतन मेरे बस में हो तो तेरी हिफाजत करूं मैं से। मेरे वतन मेरे बस में हो तो तेरी हिफाजत करूं मैं से। खिजा से तुझको बचा के रखूं, बाहर तुझ पे निसार कर दूं, मेरे वतन, मेरे वतन। तेरी मोहब्बत में मौत आए तो इससे बढ़कर नहीं है ख्वाहिश। तेरी मोहब्बत में मौत आए
कर नहीं है ख्वाहिश, ये एक जां क्या हजार हो तो हजार तुझ पे निसार कर दूं। मेरे वतन मेरे वतन मेरे वतन ये अकीदतें और प्यार तुझ में निसार कर दूं। मोहब्बतों के ये सिलसिले बेशुमार तुझ पे निसार कर दूं। मेरे वतन मेरे वतन। जी हैसियत सां असांजे तहरीक शाहबंदर जो असिस्टेंट कमिश्नर साहब साईं पीर खान चालियो साहब, इन हाई स्कूल चोर जबारी जो नौजवान इंचार्ज प्रिंसिपल साईं महबूब अली मेमन साहब, इन तहरीक शाहबंदर जे उस्तादन जी तंजीम गस्टा जो नौजवान सदर साईं अली नवाज मेमन साहब, छछा हाई स्कूल जो हेडमास्टर साईं औरंगजेब कुंबर साहब, असांजे इन हाई स्कूल मां तरक्की वठंदड़ मुस्तक़बिल जो हेडमास्टर साईं गुलाम कादर गुरबाणी साहब, ऐं हिन स्कूल जा उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्द, अस्सलामु अलैकुम। अॼु हिन हाई स्कूल जे मीनार में पाकिस्तान जे 78वीं सालगिरह जे सिलसिले में योम आज़ादी जो ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं ही पाकिस्तान जो पहिरियों दफ़ो आहे जो योम आज़ादी के 1 तारीख़ खां वठी 14 तारीख़ ताईं 14 ॾींहं मुसलसल मल्हायो पियो वञे, वरना सिर्फ़ 14 तारीख़ ते तक़रीबूं थींदियूं हुयूं ऐं उन ॾींहं ते पाकिस्तान खे यादि कयो वेंदो हो। हिन 14 ॾींहं मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असांजो पाड़ेसरी मुल्क इंडिया जेको असां मुसलमाननि जो दुश्मन आहे, उन महर महीने में असांजे पाकिस्तान ते वार करण जी कोशिश कई। इन हद ताईं जो रात जो 12 बजे ताईं हो जश्न मल्हाए सुम्ही रहिया तो सुबह जो पाकिस्तान असीं फतह करे वठंदासीं ऐं लाहौर ते इंडिया जो झंडो हूंदो। पर जस आहे असांजी बहादुर फौज खे जे हुन जे सॼे प्लान ते पाणी फेरे छॾियो। हो रात जो आराम ई हुआ। तहजीद जे टाइम ते असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हाफिज मुनीर साहब पंहिंजे प्लान तहत हुन ते 3:30 बजे सुतल निंड में वार कयो, जंहिंमें हुननि जा हौसला फतह थी विया ऐं पाकिस्तान खे फतह नसीब थी जेके दुनिया अॼु बि मञे पई ऐं पाकिस्तान जो कद ऊंचो आहे। ऐं उन पाकिस्तान जी फौज जी फतह जे करे असांजी हुकूमत पाकिस्तान 14 ॾींहं जश्न आज़ादी मल्हाइण जो ऐलान कयो, जंहिंजो अॼु 13 ॾींहुं आहे, सुबुह जो आख़िरी ऐं फाइनल ॾींहुं आहे। ऐं तव्हां सभु शागिर्द इन ॻाल्हि जो एतिराफ़ करे चुका आहियो पंहिंजे तक़रीरनि में त आज़ादी असांखे घर वेठे न मिली आहे। आज़ादी जे लाइ असांजे मुसलमाननि वरी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हाणे कुर्बानी असांखे ॾियणी आहे, पाकिस्तान खे खुशहाल बनाइणो आहे। असांजे मुल्क पाकिस्तान अञा ताईं माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त पाकिस्तान आज़ाद न आहे, पर पाकिस्तान ग़ुलाम मुल्क आहे। पाकिस्तान 1947 में आज़ाद थी चुको आहे। इन करे जो 47 खां अॻु में असांजो मुसलमान जो को ॿार स्कूल में दाख़िल न थींदो हो, असांजो मुसलमान आज़ादी सां नमाज़ न पढ़ी सघंदो हो, असांजो मुसलमान आज़ादी सां कुर्बानी न करे सघंदो हो। अॼु अल्हम्दुलिल्लाह असीं पंहिंजे मुल्क में पंहिंजा मुसलमान ॿार स्कूल में पढ़ायूं पिया, असांजा मुसलमान नमाज़ूं आज़ादी सां पढ़नि पिया, अॼु असीं पंहिंजूं ईदूं आज़ादी सां मल्हायूं पिया ऐं असांखे अॼु ॻाल्हाइण जो मौक़ो आज़ादी सां मिलियो आहे। त इहा हिकिड़ी जेका असांखे नेमत मिली आहे, उन नेमत मां असीं फ़ाइदो वठूं, असां पंहिंजे मुल्क ऐं पाकिस्तान खे खुशहाल बनायूं। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे मुल्क खे करप्शन तबाह कयो आहे, असांजे मुल्क खे मंशात तबाह कयो आहे, उहो बि असां मचाई आहे। करप्शन करण वारा बि असीं पाकिस्तानी आहियूं, मंशात हलाइण वारा बि असीं पाकिस्तानी आहियूं।
मंशात इस्तेमाल करने वाला असी पाकिस्तानी आहियूं। जेकॾहिं असी पंहिंजो पाण जो अहद करियूं त असां बुराइयुनि खां तौबा करे हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदासीं त सभु कुझु थी सघे थो। इन करे आउं आख़िर में तव्हांखे इहा नसीहत कंदुसि, छाकाणि त असांजो महिमान ख़ासि वेठल आहे, उहो तव्हांखे वज़ाह सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो त असांखे जेका जेका ड्यूटी मिलियल आहे, चाहे उहो शागिर्द जी हुजे, चाहे उहो पटियाली जी हुजे, चाहे उहो उस्ताद जी हुजे, चाहे उहो क्लर्क जी हुजे, चाहे उहो ऑफिसर जी हुजे, पंहिंजी ड्यूटी खे ईमानदारी सां निभाइण जी कोशिशि करे, इहा ई असांजी कामयाबी आहे, इहा ई असांजे पाकिस्तान जी ख़ुशहाली आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। छोकरनि जो जेको बलबलो आहे, जेका तयारी आहे, उहा ॾिसी ख़ुशि थियो आहियां, छो जो जेके हाणे जेके नवां उस्ताद असां वटि भर्ती थिया आहिनि उहे तमामु होशियार आहिनि, उन्हनि जो लेवल तमामु हाई आहे। मां पर्सनली उनजी बि हिकिड़े प्रोग्राम में लाॾियूं में मूं तव्हांखे ॿुधायो त मां पाण चीफ मॉनिटरिंग ऑफिसर रहियो आहियां, त उस्ताद असांजा अच्छा जेके चीफ मॉनिटरिंग ऑफिसर सां जेका टीम आहे, बायोमेट्रिक असिस्टेंट आहिनि, उहे बि तमामु होशियार आहिनि, उन्हनि जी बि लेवल तमामु हाई लेवल जी आहे। उहे कुझु छोकिरा त अॻिते PMS करे असिस्टेंट कमिश्नर बि थी विया आहिनि, त उहे बि पंहिंजो हिसो ॾियनि पिया हिन तालीम वारे शोबे खे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां वटि हिकिड़ी सुठी लाट आई आहे उस्तादनि जी, असां उन मां लाभ वठणु खपे असांखे। हाणे कॉन्फिडेंस लेवल बि ॿारनि जो माशाल्लाह सुठो आहे। हाणे स्कूल असांजो तालुके जो हिकिड़ो मर्कज़ी शहर आहे, उनजो स्कूल आहे, त असां उमेदु कयूं था ख़ासि तौर ते इंतिज़ामिया सुभाणे जेकॾहिं हिते DC साहब अचे या ॿियो केरु वॾो ऑफिसर कमिश्नर साहब अचे, त असांखे पंहिंजो लेवल मेंटेन करिणो आहे। नशेमन बनाता चला जा कि बिजलियां गिरते गिरते खुद ही थक जाएंगी। काबिल एहतराम असिस्टेंट कमिश्नर साईं पीरल साहब, साईं मोहम्मद सिद्दीक मेमर साहब XDO, साईं अली मोहम्मद सुमरो साहब GO, फ्यूचर जो हेडमास्टर साईं गुरमानी साहब, मुंहिंजा चच खां आयल हेडमास्टर सैलाजा औरंग साहिब, मुंहिंजा कलीग्स ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। जीअं त मूंखे हिते वोट ऑफ थैंक्स लाइ घुरायो वियो आहे, तंहिंजे करे सभिनी आयल महिमाननि जो आउं दिलि जी गहराई सां शुक्रियो अदा करियां थो, जिन पंहिंजो कीमती वक़्तु सिराए असांजे हिन नंढड़े प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। ये भूल गए थे जो झुकते थे उन कांधों पे सर भी है।